अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में असां मौजूद आहियूं। मुंहिंजो नालो आहे शफ़ीवंद लाखो। मूंसां साईं जिन गॾु वेठा आहिनि मुफ़्ती मोहम्मद हनीफ़ साहब ऐं साईं जिन जे भरिसां मौजूद आहिनि कारी साहब मोहम्मद उमर हनीफ़ साहब, कारी मोहम्मद उमर हनीफ़, उमर अब्दुल्ला हनीफ़। इंशाअल्लाह प्रोग्राम जी शुरूआति तिलावत क़ुरान पाक कंदासीं। उन खां अलावा मां अर्ज़ु कयां त असां सां वरी ब्रेक खां पोइ असां सां शामिलु थींदो साईं ग़ुलाम हुसैन ख़ुश्क साहब। इहो असांजो पुराणो दोस्त आहे ऐं हिकिड़ी सुठी फैमिलीअ जो ऐं हिकिड़ो सुठो इंसानु आहे। सुठे नमूने सां गुफ़्तगू करे थो। इंशाअल्लाह ताला उन खां असीं मुस्तफ़ीद थींदासीं। साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا هل أدلكم على تجارة تنجيكم من عذاب أليم. تؤمنون بالله ورسوله وتجاهدون في سبيل الله بأموالكم وأنفسكم. تؤمنون بالله ورسوله وتجاهدون في سبيل الله بأموالكم وأنفسكم. ذلكم خير لكم إن كنتم تعلمون. يغفر لكم ذنوبكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار ومساكن طيبة في جنات عدن. ذلك الفوز العظيم. وأخرى تحبونها نصر من الله وفتح قريب. وبشر المؤمنين. يا أيها الذين آمنوا كونوا أنصار الله كما قال عيسى ابن مريم للحواريين من أنصاري إلى الله. قال الحواريون نحن أنصار الله. فآمنت طائفة من بني إسرائيل وكفرت طائفة فأيدنا الذين آمنوا على عدوهم فأصبحوا ظاهرين. صدق الله العظيم. तव्हांजी किरात माशाअल्लाह, अल्लाह ताला अञा तव्हांखे हिन में तरक़ी ॾिए। नाज़रीन किराम, कल्ह खां असांजो जेको प्रोग्राम हलियो पिए उहो हो त ॿियनि मज़हबनि में शिरक जी कहिड़ी शिकिल हुई। ऐं तव्हां चङी तरह ॾिठो त असां 3500 साल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे जन खां बि अॻु में खणी हलियाऊं मज़हबनि खे त कयो सभिनी शिरक आहे। लेकिन शिरक जेको हुनजो तरीक़ो हो उहो हीअ आहे त जेके बि हुननि जे मज़हबनि में हुननि जे नज़र में नेक शख़्स मरी विया आहिनि ऐं इन्हनि जो इहो अक़ीदो हो त अलाह ताला उन्हनि सां राज़ी आहे त ही उन्हनि खे पुकारींदा हुआ त अलाह खां असांखे फलाणो कमु कराए ॾे। असल शिरक उन्हनि जो बि हो ऐं
ॿी ॻाल्हि त इहो माण्हुनि खे चवणु त हू बुतनि जी पूॼा था कनि या मूर्तियुनि जी पूॼा था कनि। असां तव्हांखे कल्ह के प्रोग्राम में ॾसियो त एतिरो बेवकूफ़ केरु कोन्हे। इंडिया वारा जेके हिंदू आहिनि असांखां साइंस टेक्नोलॉजी में मथे आहिनि। असांजी मेडिकल में इंडिया जा किताब पढ़ाए वञनि था, इंजीनियरिंग में इंडियन बुक्स पढ़ाए वञनि था। त हाणे उहे एॾा चरिया थी विया जो पथर जी पूॼा कंदा, बिल्कुलु न। बल्कि जेतिरियूं बि हिन जूं मूर्तियूं आहिनि इहे उन्हनि जे हिसाब सां उन्हनि जे वलियुनि बुज़ुर्गनि जूं ऐं हुननि जो अक़ीदो आहे त इहे मरी त विया आहिनि पर उनजा रूह उते जन्नत में भॻवान सां गॾु आहिनि। पोइ हिते असां उनजी शिकिल जी मूर्ति रखूं था, उनजे आॾो वञी बीहूं था त उहा मूर्ति कम्यूनिकेट थी करे आवाज़ उते पहुचाए थी, उहो असांखां भॻवान खां पहिरीं पई कमु कराए ॾिए थो। इहो कॉन्सेप्ट हो इन्हनि जो। मां तव्हांखे यहूदियुनि जो ॾसियो, ईसाइनि जो ॾसियो, चाइनीज़ जो ॾसियो ऐं जेके बुद्धिस्ट आहे उन्हनि जो तव्हांखे मूं ॾसियो त कंहिं वटि बि पथर जी पूॼा कान थी। तंहिंजे करे लफ़्ज़ बुत परस्ती माना हिनजी जाइज़ ई कान्हे का। कंहिं बुत जी परस्तिश कान कई आहे, उनखे इस्तेमालु कयो आहे वसीलो उन बुज़ुर्ग ताईं पहुचण जो जंहिंजी शिकिल आहे या का उनजी का निशानी रखियलु आहे। तंहिंजे करे तमासील ऐं सनम इहा साॻी ॻाल्हि आहे। लेकिन जेको वसन आहे, वसन माना जंहिंजी शिकिल न हुजे, माना कंहिंजी जुती हुजे, कंहिंजो वार हुजे, कंहिंजी ॿी का शइ रखियलु हुजे त इनखे वसन चइबो आहे। त के माण्हुनि वटि उनजी शिकिलियूं न आहिनि त वरी इन्हनि जे उन निशाननि सां हुनखे पुकारनि था। तंहिंजे करे अॼु असांजो मौज़ू आहे त मके जा मुशरिक उन्हनि वटि छा हो, पोइ अलाह ताला क़ुर पाक में इन शइ खे कीअं डील कयो आहे। पहिरीं ॻाल्हि हीअ हदीस शरीफ़ मां रखियो वेठा स्क्रीन ते त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अदुआ मुख़ुल इबाद आहे। माण्हू था चवनि त निमाज़ पढ़ूं था, सजदो अलाह खे था कयूं न, रोज़ा अलाह लाइ रखूं था, पर दुआ घुरणु माना इनखे इबादत कोन था सम्झनि। जॾहिं की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं कल्ह मुफ़्ती साहब ॿुधायो त दुआ हुअल इबाद आहे। असल में दुआ जेका हथ था खणूं न इहा इबादत। ऐं साईं ॾाढो सुहिणो मिसाल ॾिनो त जेको हिकिड़ो मज़ूर या मज़ूरी करे ऐं जॾहिं पैसनि वठण जो टाइम जॾहिं छॾे हलियो वञे त हीअ दुआ जेका आहे सॼे इबादतुनि जो मग़ज़। माना हाणे तव्हां हेॾी महिनत कई, रोज़ा रखियव, निमाज़ूं पढ़ियो, हाणे अलाह खां घुरो उन जो बदिलो त अलाह से असांजी मदद कर। तंहिंजे करे दुआ जेका आहे असुलु इबादत आहे। तंहिंजे करे हथ उन ॾे खणबा जेको जंहिं असांखे पैदा कयो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेकॾहिं क़ुर शरीफ़ में वञो त रब छा थो चवे, चए थो जेके मूं नबी मोकिलिया आहिनि न उन ॾे जेको पहिरियों इंस्ट्रक्शन कहिड़ो मोकिले, ॿुधो क़ुर शरीफ़ सूरह अल-अंबिया, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वमा अरसलना मिन क़ब्लिक मिन रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना। चए थो नबी करीम सलाम तव्हां खां अॻे जेके रसूल मोकिलिया मां उन्हनि खे जेको पहिरीं वही कई त माण्हुनि खे ॿुधाए त मुंहिंजे हथ में सभु पावर आहे ऐं मां इहो कंहिंसां शेयर कोन थो कयां। ला इलाहा इला अना, को बि मुंहिंजो पार्टनर कोन्हे, इलाह मूंसां गॾु कोन्हे, सभु कुझु मां थो कयां, सभु मुंहिंजे हथ में आहे, सॼी प्रॉपर्टी मुंहिंजी आहे। फ़अबुदून, तंहिंजे करे हिते जेकॾहिं मां फ़अबुदून जी माना बि मां दुआ कयां त त मूंखां घुरो, छाकाणि त मां मालिक आहियां, ओनरशिप सॼी मुंहिंजी आहे। मां कंहिंखे पावर कोन ॾिनो आहे जो तव्हां मुंहिंजी शइ मां तव्हांखे हिकिड़ो कणिक जो दाणो खणी ॾिए। पर छा थो चए जो अलाह साईं एतिरो दफ़ा छो चयो आहे क़ुर पाक में, चए थो मां हर रसूल खे पहिरीं इहो चवंदुसि। इन लाइ त रब फरमाए थो सूरह यूसुफ में वमा युमिनु अक्सरहुम बिल्लाहि इल्ला वहुम मुशरिकून। अलाह फरमाए थो त जंहिंजो माण्हुनि जो अलाह ते ईमान आहे उनजी अक्सरत शिरक थी करे। ऐं अक्सरत क़ुर में 90% अबो खां मथे ईंदो आहे। क़ुर थो फरमाए त अलाह खे मञण वारनि जी अक्सरत शिरक थी करे, छो त उहे दुआ खे इबादत सम्झनि ई कोन था, जेॾे वणे तॾहिं हथ खणी था खणनि। तंहिंजे करे अलाह साईं फरमायो आहे त फला तदउ मा अल्लाह इलाहन आख़र, अलाह सां गॾु त सभई अलाह खां बि घुरूं था पर कॾहिं कॾहिं होॾे बि हथ था खणूं। चए थो अलाह सां गॾु बि कंहिं बि शख़्सियत खे न पुकारियो, जे न मुड़ंदव फतकून मिनल मुअज़्ज़बीन, त पोइ मां इहो अज़ाब ॾींदोसां। छो थो अज़ाब ॾिए उहो उन जो लॉजिक छा अॻे कंदासीं। ऐं अॻिते अलाह साईं फरमाए थो उहा अनज़िर अशीरतकल अक़रबीन, चईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे माइटनि खे इहा ॻाल्हि वञी सम्झाए, जेकॾहिं तुंहिंजो को अज़ीज़ बि शिरक कंदो पोइ मां न छॾींदोसांसि। तंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि खे ॿुधी ॾकी विया ऐं पाण जेके आहिनि से सफ़ा ते वञी ऐं सभिनी खे सॾु करणु लॻा। सोच पाण फरम या फातिमतु बिन्त मुहम्मद, या सफ़ियतु बिन्त अब्दुल मुतलिब, या बनी अब्दुल मुतलिब। जॾहिं सभु अचे गॾु थिया हीअ आयत ॿुधाइनि थो, चए थो ॻाल्हि सम्झो, ला अमलिकु लकुम मिन अल्लाह शैया, जेकॾहिं तव्हां में कंहिं इहो कमु कयो त मूंखे
पावर कोन्हे जो मां तव्हांखे छॾायां। बाक़ी मां तव्हां सां हिन दुनिया में हुस्ने तहलकात रखणु चाहियां थो। सलूनी में माली मां शीतुम, हिते जेको घुरणो त मूंखां घुरो, पर जेकॾहिं हीअ आयत लथी आहे, छो त जेको न हज़रत आयशा कालत लम्मा नज़ल त अंज़र आशीरकल अकरबीन, इन्हीअ ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़ा ते चढ़ी वियो आहे ऐं चई ख़बरदार तव्हां मुंहिंजा वेझा बि आहियो, पर हीउ कमु कंदव त मुंहिंजे हथ में पावर कोन हूंदो। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो लहू दावतुल हक़, माना सची जेकॾहिं तव्हां हाजत रवाई कंदव त आहे अलाह वटि, सॼो तव्हांजो कमु अलाह वटि थींदो। लहू उन वटि ई आहे, तव्हां जेको घुरंदव उन खे दावत उन जी हक़ जी आहे। लेकिन वल्लज़ीन यदऊन में ही ला यस्तजीब लहुम बिशैइन, ऐं जेकॾहिं तव्हां अलाह खां सवाइ ॿियनि खां घुरंदव त उन खे हिकु ज़री ॾियण जी ताक़त कान्हे का। हाणे हिते हिकिड़ो डिमॉन्स्ट्रेशन आहे पुराईंदो, अदा इहो खणी अच गिलास, शाबास, हिकिड़ो ही डिमॉन्स्ट्रेशन कयूं। हिते रखो। हाणे रब साईं अॻिते चए थो अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था उहे तव्हांखे हिकिड़ी ज़रीब कोन ॾियण जी ताक़त कान अथनि। ऐं मिसाल थो ॾिए इला क बासित कफ़ई इलल मां, माना तव्हां पाणीअ ॾे हथ ड्रिगेरियो, छाजे लाइ लियबलुग फाहु, त पाण ई वात में अचे पए। साईं हाणे हथ ड्रिगेरियूं था, हाणे हथ मां ड्रिगेरिया आहिनि, पाणी आयो वात में न ईंदो न, मुमकिन न आहे न, हथ ड्रिगेरण सां पाणी पाण वात में न ईंदो त वमा हूअ बि बालगी, अलाह चए थो वात में न ईंदो। तंहिंजे करे वमा दुआउल काफ़रीन इल्ला फी ज़लाल, इहो तव्हांजो अलाह खां सवाइ जिन खे ॿियनि खे सॼो था, जीअं ही पाणी टिप ॾेई वात में न ईंदो, तव्हां हथ बि ड्रिगेरिया आहिनि, तीअं अलाह खां सवाइ जिन खे सॼो तव्हांजो कमु कतई कोन थींदो, जीअं ही पाणी पाण वात में नथो अचे। ऐं उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो त जिन खे तव्हां सॼो था भला उन्हनि खे पावर कहिड़ो आहे। कुल औरई तम्मा तदऊन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था अरूनी, अलाह चयो चङो मूंखे ॾेखारियो, माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, ज़मीन में का शइ ठाही अथनि, को मखि ठाही अथनि, अन जो दाणो कॾहिं ठाहियो अथनि, अम लहुम शिरकुन फिस समावात, या का पार्टनरशिप अथनि मूंसां आसमाननि में, या मूंसां आसमान ठाहिण में को गॾिजी कमु कयो अथनि, ईतून बि किताब में क़बिल हाज़ा, या त एग्रीमेंट का अहिड़ी आहे तव्हांखे ॾेई विया हूंदा न त मां तव्हांखे अलाह खां पुट वठी थो ॾियां, या मां हीअं कंदुसि, त उहो ज़रूरु को काग़ज़ या ॾेखारियो। उहो आसार अथनि मिनल इल्म, या तव्हां वटि अहिड़ो को साइंटिफिक इल्मु आहे जो तव्हां चओ था त आवाज़ु हुननि ताईं पहुची थो वञे, जॾहिं की अॻिते ईंदो त अलाह जा सभु वॾी हिन वक़्तु जन्नत में आहिनि ऐं सतें आसमान ते। मां अॼु वेठे हिसाबु लॻायो त जेकॾहिं मां सिज ते केरु बीठो हुजे ऐं हितां मां रड़ करे ॻाल्हायांसि त केतिरे टाइम ते मुंहिंजो आवाज़ु पहुचंदो, छो त जेको आवाज़ु आहे तक़रीबन 343 मीटर सेकंड में पंधु करे जेको मां ॻाल्हायां वेठो, इलेक्ट्रिकल न। त मां हिसाबु लॻायो त जेकॾहिं मां हिते कंहिंखे चवां त ओ सिज ते वेठल फलाणा, त मुंहिंजो आवाज़ु पहुचण में 15 साल लॻंदा उते पहुचण में। हालांकि सिज वेझे में वेझो आहे, उन खां पोइ सिज जी रोशनी असां वटि 9 मिंटनि में थी पहुचे, लेकिन ॿिया जेके तारा आहिनि उन्हनि जी रोशनी असां वटि 20-20 साल लॻी था वञनि। त ॿुधायो त जेको सिज ते असां 15 साल में आवाज़ु अचे थो, त सतें आसमान ते इहो आवाज़ु खरबे सालनि में बि कोन पहुचंदो। त अलाह ताला फरमाए थो त उहो आसारतन मिनल इल्म, या तव्हां को अहिड़ो ॾसियो साबित कयो त आवाज़ु पहुचे थो, तव्हांजो कमु कनि था इन कुंतुम सादिक़ीन। मके जे मुशरिकनि हे जेके ज़ियारतूं लॻायूं आहिनि या जेके मूर्तियूं लॻायूं अथनि, इहे सभई उन हज़रत नूह अलैहिस्सलाम जे बुज़ुर्गनि जूं हुयूं ऐं उन्हनि खे इहो कोन हो त ही थियूं कनि, चवंदा त हे अलाह खां कमु कराइजनि था, साॻी ॻाल्हि अॻियनि वारी। हाणे ब्रेक वठूं था, इंशा अल्लाह ताला प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में भली कार। हे जेके मां तस्वीरूं ॾेखारियां थो, इहे उन वक़्त जे हुबुल ऐं जेके आहिनि इहे सुआऊं, यगूस, यऊक, नसरा, इहे उन्हनि जे वक़्त जूं इहे तस्वीरूं आहिनि। इहे छा आहिनि? माना जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शिरक जे ख़िलाफ़ु आयतूं आयूं त हुननि माण्हुनि खे पिया चवनि ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हि ॿुधो, वकालू ला तज़ुरुन आलिहतकुम, चई हे इन्हनि खे न छॾिजो, इहे त तव्हांखे कम था कराइजनि। वला तज़ुरुन वदऊं वला सुआऊं वला यगूस व यऊक व नसरा, चई इहे सभु नाला आहिनि उन्हनि जे मूर्तियुनि जा जेके चवनि पिया न वठिजो। हाणे इहे छा जा नाला आहिनि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी में अचे थो त
हाज़िही अस्मा क़ौम सालिहीन मिन क़ौम नूह फलम्मा हलकू, इहे सभई जेके हिन ज़ियारतूं लॻायूं ख़ासि तौर इहे नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा नेक शख़्स आ, जॾहिं मरी विया त उन्हनि जूं हिन ज़ियारतूं लॻायूं इन एतिक़ाद सां ते रब खां कमु कराए ॾींदा। हाणे ॻाल्हि थी पैदा थिए त 360 ज़ियारतूं लॻियूं हुयूं। हाणे 360 त माना ज़ाहिर आहे त हिकिड़े ॾे वेंदा त उहो ज़रूरु को ॿियो कमु करे न, तॾहिं त माण्हू उन ॾे वेंदा। पोइ उन्हनि छा कयो जो उन्हनि में कम विरायनि। जीअं असां वटि आहे कुते जेकॾहिं छिते कुतो चखण ते ड्रबरे वञो, जेकॾहिं शादी नथी थिए त हेॾे वञो। वरी जीअं हिंदुस्तान में आहे ताक़त खपे त वञो हनुमान ॾे, पर जेकॾहिं तव्हांखे पैसो खपे त लक्ष्मी ॾे वञो। पोइ वतन था हने डुकंदा ऐं डोड़ंदा। त ही बि जेके आहिनि से जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, त माना हुननि इहा सम्झी त जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो अलाह आहे उहो सभु कमु कंदो, पुट बि ॾींदो, सभु कुझु कंदो। चवण लॻा त हाणे हे त पोइ कमु कीअं थींदो, हे जो एतिरियूं असांजी विरायल आहिनि। माना हुननि खे शक पियो त अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शायदि सभु थो पैसा करणु चाहे। चए थो मां वॾो को दॿो रखां ऐं मुंहिंजो अलाह तव्हां वारा सभु कमु कंदो। तंहिं ते चवणु लॻा त अजल आलिहतन इलाहू वाहिद इन हाज़ा लशैउन उजाब। चई इहो कीअं थो थी सघे त हेतिरा जेके असां ज़ियारतूं रखियूं आहिनि, नबी साईं वारो अलाह हिकिड़ो कमु साॼो कंदो, इहा अजीब शइ आहे, इन ते असांखे एतबार कोन थो अचे। हाणे सवाल थो पैदा थिए, हींअर टेक्निकल पॉइंट आहे त जिन खे इहे सॾनि पिया, ज़ाहिर उहे त अलाह जा बाना मोमिन हुआ न। हाणे छा हुआ उहा ख़ुदा ख़बर, पर दुनिया जी नज़र में त मोमिन हुआ। हाणे उहे मोमिन हिन वक़्तु कीअं हुनजो आवाज़ु ॿुधनि, आहिनि किथे, इहो ग़ैब जी ख़बर आहे। इहो पुछूं था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ऐं क़ुर खां। पहिरीं त मोमिननि जा अरवाह किथे आहिनि? रब साईं फरमाए थो त कला इन किताब अल अबरार लफ़ी इलीन, जेके नेक शख़्स आहिनि न उहे इलीन में आहिनि। इहो इलीन छा आहे? तफ़सीर तिबरी में अचे थी, हदसनी यूनिस काल साल इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु काबन व अना हाज़िरन इलीन फ़काल कब हीअ समाए साबिअ फी अरवाहुल मोमिनीन। माना हे सतें आसमान ते उहो हिकिड़ो जी हाउसिंग आहे, स्कीम आहे, उन्हीअ में मोमिन रहनि था, उनजा रूह रहनि था। सतें आसमान इनखे इलीन चइबो आहे। ऐं उते ई हुननि खे अछनि पखियुनि में उन्हनि खे विझी, ऐं ॿियो वरी वरी हदीस अञा ॾसे थी सुनन इब्न माजा जी, इनमा नस्मतुल मोमिन ताइरुई यालक फी शजरिल जन्न। जेको मोमिन आहे उनजो रूह पखीअ में आहे, ऐं अॻे ॿी हदी में अछे पखीअ में, ऐं जन्नत जे वण ते वञी वेहे थो ऐं उते पियो घुमंदो फिरंदो खाईंदो। केसि ताईं? हता यर्ज इला जसदही योम युबस, जो पोइ इहो रूह हिन क़बर वारे जिस्म में मोटंदो जॾहिं अलाह साईं सूर फूकींदो। माना त अलाह जा जेके वली ऐं नेक हिन वक़्तु जन्नतुनि में आहिनि, हिन दुनिया में कोन्हनि खे। त इन करे मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे जो माण्हू चवंदा त अलाह हिन क़बर में पियो। अड़े बाबा हिन में सिम आहे, तव्हां अलाह जे वलीअ जी बेइज़ती था कयो। चओ त अलाह जो वली जन्नत में वेठो आहे, इहो आहे अलाह जो बुज़ुर्ग जन्नत में वेठा आहिनि, जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो थो फरमाए। तंहिंजे करे वरी शहीद आहिनि, उन्हनि जा रूह किथे था वञनि? अलाह ताला फरमाए थो वला तहसबन्न लज़ीन कुतलू फी सबीलिल्लाह अमवाता। अलाह जे रस्ते में जेके शहीद थियनि था उन्हनि खे मौत मुअल न सम्झो, बल अहयाउन इंद रब्बिहिम, ज़िंदा किथे आहिनि? इंद रब्बिहिम, अलाह वटि, युरज़क़ून, उते उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो थो वञे। हदीस शरीफ़ फरमाए थी त अलाह ताला जे केस इन्हनि जे रूहनि खे, सही मुस्लिम हदीस शरीफ़ आहे, फी हवासिल, माना सोननि घरनि में उते आहिनि अर्श ते, ऐं तैर ख़ुदरिन, ऐं उन्हनि खे वरी सावन पखियुनि में रूह पियल आहिनि। लहा कनादिल मुअल्लक़तुन बिल अर्श, सोन जा घर अथनि जेके अर्श ते लड़कनि था। तसरह मिनल जन्नत हईस शाद, ऐं निकिरी वञनि था जन्नत में जेको वणेनि सो खाइनि था। पोइ सुमतावी इला तिलकिल कनादीर, पोइ वापसि पंहिंजे सोन जे घरनि में अचनि था। पोइ कॾहिं कॾहिं अलाह ताला हुन सां ॻाल्हाए थो। फ़तल्द अलैहिम रब्बुहुम तिलात, कॾहिं अलाह पुछे थो हल तशतहून शैया, तव्हांखे का शइ खपे? त पहिरीं त चवंदा न साईं, जॾहिं टियों दफ़ो पुछे थो पोइ चए थो या रबी नूरीद, असां भला इहो था चाहियूं अन तुरद अरवाहना फी अजसादिना, असांजे रूहनि खे जेके क़बर में जिस्म पिया आहिनि इन में वापसि मोकिल। छा थींदो जेकॾहिं रूह क़बर में वापसि ईंदो? उथी खड़ा थींदा, छो त रूह निकिरी वियो तॾहिं त मरी वियो न। त रूह जेकॾहिं मोटंदो त खूड़ी थींदो। छा कंदव अदा जेकॾहिं तव्हांजो रूह वापसि ईंदो? चवनि था हता नुक़्तलफ़ी सबीलक मरतन उख़रा, त वरी तुंहिंजे नाले ते ॿियो दफ़ो शहीद थियो। अलाह छा थो चए? काल इन्नी कज़ैत, अलाह चए थो न, मुंहिंजी डिसीशन थियल आहे, अनहुम ला ज़रूर, कंहिंजो बि रूह हिन क़बर में न ईंदो, छाकाणि जेसिताईं मां सूर न फूकींदुसि। काफ़रनि जा रूह किथे आहिनि? रब साईं फरमाए थो कल्ला इन किताबल फुजार लफ़ी सिजीन, काफ़रनि जा जेके आहिनि उहे सिजीन में आहिनि। सिजीन छा आहे?
सिजीन जे बारे में तफ़सीर तिबरी में चए थो अकबल इब्न अब्बास जलस इला जंब काब फ़क़ाल या कब अख़बरनी अन सिजीन, त हुन छा जवाबु ॾिनो, फ़इन्नहा अल अर्दु साबियन सफ़ली फ़ीहा अरवाहुल कफ़ार तहत हदुल इब्लीस, यानी ज़मीन जे पातार, सतनि ज़मीन जे पातार में हिकिड़ी जाइ आहे जिथे इहे काफ़रनि जा रूह, जिथे जहन्नम बि आहे। त चवण जो मतिलबु इहो आहे त इहे रूह सिजीन में आहिनि। सिजीन लफ़्ज़ सिजन मां निकितो आहे, सिजन माना जेल। तंहिंजे करे हाणे सुवाल थो पैदा थिए त रूह त हिते आहिनि या जिस्म हिते आहिनि। इन जो को मिसाल क़ुर ॾिए थो ॾिए थो। अलाह साईं फरमाए थो जॾहिं फ़िरौन ॿुॾे पियो चईंसि फलियोम नुनजी कबी बदनिक, चई अॼु तुंहिंजे बॉडीअ खे मां प्रिज़र्व कंदुसि, इन खे तबाह न कंदुसि। छाजे लाइ अलाह साईं, लितकून लिमन ख़ल्फ़क आया, त जीअं जेके क़यामत ताईं माण्हू अचनि त तुंहिंजो जिस्म ॾिसनि वञी, जेको मां तबाह न कंदुसि, ॻरंदो कोन। अहिड़ी मां टेक्नोलॉजी ॾींदुसि माण्हुनि खे, तुंहिंजो जिस्म मौजूदु रहंदो त जीअं माण्हू चवंदा हीउ हो न जेको पाण खे अलाह पियो चवाए, हीउ हो न जेको ईअं कमु पियो करे। लेकिन रब फरमाए थो मूंखे ख़बर आहे इन कसीरनि मिनन नास अन आयातिना लगाफ़िलून, त अक्सरत माण्हू क़ुर पढ़नि कोन था, तंहिंजे करे क़ुर जे अहिड़े मौज़े जी ॻाल्हि खां बि माण्हू बेख़बर आहिनि। हे जेको फ़िरौन पियो आहे लंडन में 4 डिग्री सेंटीग्रेड ते, लेकिन अज़ाब क़ुर ॿुधो, अनार युरदून अलैहा गुदवुन वल अशिया, इन फ़िरौन ऐं फ़िरौन जे क़ौम खे सुबुह शाम जहन्नम जाॾो पेश कयो थो वञे या बाहि पेश कई थिए। योम तक़ूम सात, लेकिन जॾहिं क़यामत थींदी अदखिलू आले फ़िरौन अशदुल अज़ाब, अशद अज़ाब हुनखे क़यामत खां पोइ मिलंदो, छो त पोइ हुनखे बाडी मिलंदी। हिन वक़्तु हिननि खे रूह आहे, रूह खे आहे टार्चर करे सघो था रूह खे, लेकिन अशद अज़ाब हुनखे तॾहिं मिलंदो जॾहिं हुनखे जिस्म मिलंदो। इहा जेका टूअर आहे जहन्नम जी, इहा जन्नत जी बि रोज़ थिए थी। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि सही बुखारी में, इन अहदकुम इज़ा मात, जेकॾहिं तव्हां में केरु गुज़ारे वञे थो, उर्ज़ अलैहि मक़ादू बिल ग़दात वल अशी, त हुनखे उहे जायूं ॾेखारजनि थियूं सुबुह ऐं शाम जी टूअर कराई वञे थी। इनकान मिन अहलिल जन्नत, जे जन्नती आहे फ़मिन अहलिल जन्नत, हुनखे जन्नत जूं शयूं ॾेखारजनि थियूं। व इनकान मिन अहलिल नार, जेकॾहिं जहन्नमी आहे फ़मिन अहलिल नार, त जेको आहे सो जहन्नम ॾेखारे वञे थो। फ़युकाल, ऐं उन्हनि खे टूअर जे दौरान इहो थो चयो वञे, हाज़ा मक़ादुक, ही आहे तव्हां जूं रहण जूं जायूं, या जहन्नम में हे टार्चर तव्हांखे हीअं थींदो, हता यबअसक अल्लाह यौमल क़ियामत, तॾहिं तव्हांखे हे अलॉटमेंट थींदी ॿिन्ही पासे, जॾहिं अलाह तव्हां क़यामत जे ॾींहं ते उथारींदो। हाणे ख़बर पई साईं गुलाम हुसैन साहब त रूहनि खे 7 आसमाननि ते बरज़ख में आवाज़ कीअं ॾियूं। क़ुर छा थो चए, इन तदउहुम ला यसमऊ दुआकुम, जे तव्हां हुनखे सॼो था त कोन ॿुधंदा। जीअं मूं तव्हांखे ॾसियो त सिज ताईं बि 15 साल में आवाज़ु पहुचंदो असांजो, 7 आसमान में त अरबे साल खपनि। वलाउ समयू, पर चए थो खणी ॿुधनि बि सही, मस्त जाबू लक, हुनखे पावर ई मूं कोन ॾिनो आहे तव्हांजो को कमु कनि। व योमल क़ियामत यकफुरून बि शिरकुम, क़यामत ॾींहं ते, छो त हे त अलाह जा वली आहिनि, इन्हनि ते शिरक कोन कयो आहे, तव्हां था कयो, इहे तव्हांजे इन शिरक जो इनकार कंदा। वला युनब्बिउक मिस्लु ख़बीर, इहा अंदर जी ख़बर, ग़ैब जी ख़बर रब चए थो मूंखां सवाइ तव्हां केरु ॿुधाईंदो। ॿियो साईं तव्हां ॿुधायो, ॿियो केरु ॿुधाए सघे थो? या त अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदो, छाकाणि वही आई हुअसि, या अलाह क़ुर में ॿुधाईंदो। चलो इंशाअल्लाह ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ जारी रखूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में भलीकार। त हींअर असां हिते पहुता आहियूं त जेके बि अलाह जा वली बुज़ुर्ग आहिनि उहे 7 आसमान ते इलीन में रहनि था, ऐं उहे जन्नत में घुमनि फिरनि था, ऐं ऐश में वेठा आहिनि। ऐं जॾहिं अलाह सूर फूकींदो तॾहिं इन्हनि जो रूह क़बर में ईंदो। इन जो मतिलबु हाणे इहो आहे त हुन ते आवाज़ु कीअं वञे। जीअं मूं तव्हांखे हींअर ॾसियो त जेकॾहिं सिज ते असांजो आवाज़ु जेको आहे न सो तक़रीबन ईअं सम्झो त 1100 फुट हिकु सेकंड में करे थो, या 343 मीटर हिकु सेकंड में। त सिज ते आवाज़ मां हिसाबु कयो, कैलकुलेशन मां कई अॼु ऑफिस में, त 15 साल था लॻनि आवाज़ खे पहुचण में उते। ऐं असांजो आवाज़ु जेको आहे सो हवा ते थो हले, हवा जूं लहरूं थियनि थियूं न। इहो आवाज़ु मथे अञा थोरो वेंदासीं कोई 20 किलोमीटर, त उन खां अॻिते हवा ई कान्हे त आवाज़ु ट्रेवल न करे सघंदो। वैक्यूम ई असांजो आवाज़ु ही जो ॻाल्हायूं था नथो थिए, हवा हूंदी त ॻाल्हाए सघंदो, सो पहुचणु मुमकिन। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो, इन कला तुस्मिउल मौता, इहो कंहिंखे थो चवे
असांखे बि चए थो, जंहिं ते क़ुर लथो आहे उन खे बि चए थो या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मोल ताईं आवाज़ु नथा पहुचाए सघो, उनखे नथा ॿुधायो। हाणे सवाल थो पैदा थिए त असांजो चऊं था त असां पहिरीं हे हिंदू बि चवनि था इहो बुज़ुर्गनि ताईं हे जेका मूर्ति लॻाई अथनि चवनि था इहा कम्यूनिकेशन थी करे, इहो आवाज़ु पहुचाईंदी कीअं? सतें आसमान ते हुननि जा बि त भला जेकॾहिं अलाह हुननि जो साॻियो असांजो आहे त हुनजे सतें आसमान ते कीअं पहुचंदी? असांजो हाणे हिकिड़ो ई ज़रियो आहे, मिसाल तौरु असां वञी चऊं था अस्सलाम वालेकुम या अहलल कुबूर चऊं था न, इहो दुआ आहे। अस्सलाम वालेकुम माना अलाह जी तुंहिंजे मथां सलामती हुजे, या दुआ त असां जाइज़ आहे, दुआ अलाह थो पहुचाए हुननि खे, कुझु हुनजे अहवालनामे विझे थो, कुझु हुननि खे वञी पहुचाए थो, वालेकुम सलाम चवंदा हूंदा लेकिन असांखे पहुचे कोन थो, छो अलाह पहुचाए थो। माना जो तरीक़ो आहे त इन्हनि ताईं मां हिकिड़ो चवां थो, हिकिड़े मां पंहिंजे बुज़ुर्ग खे हाणे सुञाणासि बि कोन, पर नालो मशहूरु आहे, मिसाल चवां थो साईं उनखे मां घुरां फलां बुज़ुर्ग मूंखे जेको आहे सो पुटु वठी ॾे अलाह खां, ठीकु आहे। हाणे इहो आवाज़ु त कोन वेंदो, माना त हाणे हिकिड़ो ई ज़रियो आहे त अलाह ताला इहा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे ऐं हुनखे वञी जन्नत में ॻोल्हे, चए बाबा हेॾे आहे, चवंदो जी साईं, चए यार हिकिड़ो आहे लाखो सो उन तुंहिंजे लाइ मूंखे मैसेज ॾिनो आहे त तूं मूंखां हुनजे लाइ पुटु घुर। हाणे मूंखे ॿुधायो त अलाह ताला इहा ड्यूटी कंदो? तव्हां आहियो मिसाल तौरु, या अचो तव्हांखां मिसाल तौरु इहा तव्हां टोपी पई आहे मूंखे ॾियो, ॾेई छॾियव न, पर मां थो चाहियां न यार न मां ईअं नथो घुरां, मां शिरक जे तरीक़े खे तव्हां घुरणु थो चाहियां, हे वठो वापसि। हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हांजो ॿुधूं था त कंदकोट में के माइट सोट रहनि था, जी साईं, कंहिंजो नालो या कंहिं शहर में नवाबशाह में, हा ॿुधायो नालो? नबी बख्श ॿुधो, फर्ज़ी नालो। चलो नबी बख्श। हाणे नबी बख्श खे मां कोन सुञाणां, हे जो जीअं बुज़ुर्गनि खे सॾनि था त सुञाणनि त कोन था, छो त को 500 साल गुज़ारियो हज़ार। हाणे मां चवां थो त तव्हां वञो नवाबशाह मुंहिंजी तरफ़ां, किरायो मां ॾियांव थो, तव्हां वञी नबी बख्श खे रिक्वेस्ट कयो त शफ़ी मदला खे तोखे ॿाहूं ॿधियूं आहिनि त तव्हांखे सिफ़ारिश करे त तव्हां टोपी मूंखे ॾियो कलाक जे लाइ, तव्हां इहो कमु कंदव मुंहिंजो? हाणे थियणी ॻाल्हि आहे सही। कीअं भला? हाणे मुंहिंजी शइ जेका मूं वटि आहे उहा तव्हां डायरेक्ट मूंखां कोन था घुरो, हा, वरी मूंखे था चओ त साईं फलाणे खे वञी चओ त उहो तव्हांखे चए, तव्हां उनजी सिफ़ारिश ते मूंखे ॾियो। यस, जॾहिं आहे मुंहिंजी शइ, हा, मूंखां ई घुरो त मां तव्हांखे ॾेई सघां थो न, हा, त मां ॿिए जी मार्फत मां वञा उन ॾियां, वरी हुनखे वरी चवरायां, वरी तव्हांखे वरी ॾियारियां। ऐं जेकॾहिं तव्हां फ़र्ज़ु कयो तव्हां उथी कमु कयो था त माण्हू तव्हांखे छा चवंदा? त चरियो आहे ॿियो, ऐं जंहिंखे वञी चवंदव उहो छा चवंदो? उहो चवंदो शइ तुंहिंजी आहे भाउ, जीअं से भली जीअं मुंहिंजो उन में छा वञे, मूंखे छो थो चई? न पर उहो खिलंदो वठी चवंदो भला चरिया थिया हो ॿई ॼणा, तॾहिं त अलाह ताईं मुशिक खे बेवकूफ़ थो चवे त भला चरिया तूं रब वेठो आहे साम्हूं साह जे रग खां, शयूं उन जूं आहिनि, हाणे त उनखे चई त हुनखे वञी चओ त उहो तोखे चवे त पोइ मूंखे शइ ॾियो। तंहिंजे करे जेको आहे सो इहा ॻाल्हि ईअं आहे, तॾहिं अलाह ताला फरमाए थो, तंहिं करे अंग्रेज़ी में लिखियलु आहे कि दिस इज़ अ ग्रेट इंसल्ट टू अल्लाह फॉर फॉलोइंग रीज़न, इहा अलाह जी बेइज़ती आहे। पहिरियों अल्लाह इज़ आस्क्ड टू नॉट गिव हिज़ डिसीशन बट टू वर्क एज़ अ पोस्टमैन, त पोस्टमैन थी वञी हुनखे चवे, ऐं जेको आहे उन खां पोइ अल्लाह विल नेवर एक्सेप्ट सच अ इनसेंट ड्यूटी, अहिड़ी बेवकूफ़ाना ड्यूटी वठंदो अलाह सां असांजो कमु कंदो कोन कंदो। एंड जेको आहे सो अलाह ताला फरमाए थो त ऐं ॿियो, एनीवन मेकिंग सच रिक्वेस्ट मस्ट बी ऑफ इंटेलेक्ट ऑफ लोअर देन एनिमल्स, जेको माण्हू इहो कमु कराइणु चाहे थो माना जानवरनि खां बि अकुल घटि आहे, माना बेवकूफ़ आहियां न मां। टोपी तव्हांखां डायरेक्ट कोन थो घुरां, वरी तव्हांखे नवाज़ मोकिलियां, वरी तव्हां कंहिंजे सोट तव्हांखे चए उहो बि मूंखे कोन सुञाणे, वरी उहो तव्हांखे चए हा लाखे साहिब खे भली टोपी ॾिए, त इहा चरियाप जो कमु आहे। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त जेकॾहिं काफ़रनि खां पुछिबो, अच्छा चवनि इहे था शिरक करण वारा त करे अलाह थो, आहे अलाह जे हथ में, पर माना अलाह मातहत आहे असांजे हिननि बुज़ुर्गनि जे, तंहिंजे करे अलाह इन्हनि जे चवण ते थो ॾिए, जीअं चवनिसि था तीअं थो करे। इहा घटि बेइज़ती आहे अलाह जी। मिसाल तौरु हिकिड़ो वॾेरो आहे, घर में वेठो आहे, पर सॼो कारोबार ॾिनो अथई पंहिंजे कमदारनि खे। हाणे कमदार जंहिंखे चवनि 5 ॿोरियूं ॾियनि, जंहिंखे 10 ॿोरियूं ॾियनि, सभई माण्हू कमदार खे चंबड़ी पवंदा न, त इन जो मतिलबु आहे त उहो वॾेरो ॼण नौकर थी वियो कमदारनि जो, छो त उनजो त को रोल ई कोन्हे, कनि सभु कमदार था, अलाह इहो रोल क़बूल कंदो? तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो चवनि सभु मुशरिक था चवनि। मिसाल तौरु क़ुर में अचे थो कुल लिमनिल अर्द व मन फीहा, चीजे इन्हनि खां पुछो मुशरिकनि खां त ज़मीन ऐं जेकी शयूं कंहिंजूं आहिनि, सोन कंहिंजो आहे, ज़मीनूं कंहिंजूं आहिनि, इन कुन तुम तालमूं जे तव्हांखे ख़बर आहे, सयक़ूलून लिल्लाह, चवंदा
तक देरी न कंदा, अलाह जे हथ में आहे सभु कुझु, अलाह जूं शयूं आहिनि। पोइ अफ़ला तज़क्करून, पोइ इहा तव्हांखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। वरी चई जेकॾहिं तव्हां पुछो कुल मर रब्बु समावात सब व रब्बुल अर्शिल अज़ीम, 7 आसमाननि जो जेको आहे सो ऐं अर्श अज़ीम जो पालणहार केरु आहे? सयक़ूलून लिल्लाह, चवंदा देरी न कर अलाह थो करे। पोइ अफ़ला तत्तक़ून, पोइ उन खां नथा डिॼो। ऐं वरी आख़िर में त अलाह फरमाए थो ॿुधायो त कंहिंजे हथ में सॼी बादशाही आहे, चवंदा अलाह, त पोइ ॻाल्हि थी थिए। हाणे ॻाल्हि थी पैदा थिए त अलाह फरमाए थो पोइ जेकॾहिं सभु कुझु मुंहिंजे हथ में आहे, कुल इदुल लज़ीन ज़ामतुम मिन दूनिल्लाह, भली तव्हां उन्हनि खे सॼो जंहिंजो तव्हांखे गुमान आहे अलाह खां सां, तव्हां त इहा प्रॉपर्टी अलाह खां तव्हांखे फुरे ॾींदा, त अलाह खां ज़ोरी कमु कराईंदा, अलाह हिन जो मातहत आहे। त अलाह फरमाए थो कन खोले ॿुधो, ला यमलिकून मिसक़ाल ज़र्रतिन फिस समावात वला फिल अर्द। अलाह चए थो हिननि जे हथ में ज़मीन आसमान में हिकिड़े तिर जेतिरो बि का प्रॉपर्टीअ जी मालिकियत कान्हे। मिसक़ाल ज़र्रतिन, ज़रा एटम खे चइबो आहे, हिकु एटम जे वज़न जे बराबरि बि ज़मीन आसमाननि में हिननि जी प्रॉपर्टी न आहे। वमा लहू फ़ीहिमा मिन शिरकिन, ऐं न इन्हनि जी का पार्टनरशिप आहे। वमा लहू मिनहु मिन ज़हीर, ऐं न ई वरी इन कमनि में, अलाह जे कमनि में ही उनखे मदद था कनि। हा, ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खे पूरो कंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में भली कार। हाणे अचो त इन मुशरिकनि जी हिकिड़ी रग पकड़ियूं। छा आहे त छा था चवनि? मके जे मुशरिकनि खे जॾहिं घेरियो वियो त चवणु लॻा बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह चए थो वयाबदून मिन दूनिल्लाह मा ला यज़ुरहुम वला यनफ़हुम। अलाह चए थो अलाह खे छॾे ॿियनि खे पुकारनि था, जॾहिं अलाह चए थो मूं ॾसियो त मां त इन जे हथ में कुझु कोन्हे को। भला जे तव्हां इन्हनि खे न सॾींदव, तव्हां मूंखे सॾींदव, तव्हां त विढ़ंदा त कोन, या तव्हांखे ज़रर कंदा। इन्हनि जे हथ में ज़रर बि कोन्हे, इन्हनि जे हथ में नफ़ो बि कोन्हे। लेकिन मके जा मुशरिक छा था चवनि? चवनि था वाक़ई सच आहे, इन्हनि जे हथ में कुझु कोन्हे। वरी यक़ूलून हाउलाए शुफ़ाउना इंदल्लाह, पर अलाह जा पोतल बि अलाह खां कमु कराए था ॾियनि। ठीकु, क़ुर छा थो चवे? अलाह छा चए? कुल अतुनब्बियून अल्लाह, चए थो तव्हां अलाह खे हिकिड़ी इंफॉर्मेशन था ॾियो, बिमा ला यालमु फिस समावात वला फिल अर्द, हुनखे ई ख़बर कान्हे, माना इहो कमु कोन थो थिए। अलाह चए थो मूंखे था ॾसियो, जॾहिं मां चवां थो इन हथ में कुझु कोन्हे, सभु कुझु ॾियण वारो मां आहियां। सुबहानहू, अलाह अहिड़े एबन खां पाक आहे। व ताला अम्मा युशरिकून, ताला जी मां माना कंदुसि अलाह जी हाई टेक्नोलॉजी जो साह जे रग खां वेझो आहे जेको ही शिरक कनि था। माना इहो अक़ीदो हिंदुनि वांगुरु रखणु असांजा मुस्लमान जे रखनि था त अलाह खां इहे अलाह जा बुज़ुर्ग कमु कराए ॾियनि था, पंहिंजे हथ में कुझु कोन्हनि, पर अलाह हिन जे चवण ते असांजो कमु करे थो। त रब फराए थो अम्मा युशरिकून, असल शिरक आहे इहो, ऐं सॼी दुनिया जो शिरक रहियो आहे। हाणे जेको तर्जुमो जेकॾहिं कजे, चवनि था न त हे अलाह खां कमु कराए था ॾियनि, इन जो तर्जुमो कजे त हीअं चइबो, अल्लाह से सब कुछ होने का यकीन और मखलूक से कुछ न होने का यकीन, इहो तर्जुमो आहे इन्हीअ जो। लेकिन अल्लाह इन एतिरा जुमिला सच आहिनि, लेकिन अॻी ॻाल्हि कोन था कनि, तंहिंजे करे इहो मके जे मुशरिकनि जो कौल आहे त अल्लाह से सब कुछ होने का यकीन और मखलूक से कुछ न होने का यकीन। एतिरो त मके जा मुशरिक बि चवनि पिया त इन्हनि जे हथ में कुझु कोन्हे, करे सभु अल्लाह थो। आख़िरी हिसो नथा ॾसनि, उहो आहे त अल्लाह से सब कुछ होने का यकीन करना और किसी गैर हाजिर मखलूक को पुकारना कि वो हमारी इल्तिजा सुनकर अल्लाह से हाजत रवाई कर लेगा। इहा पॉइंट ई कोन था ॾसनि, जंहिं ते अल्लाह चए थो मूंखे ख़बर ई कान्हे का इहो शिरक आहे। एसि ताईं इहो शिरक आहे जेसि ताईं इहा ॻाल्हि न कनि। तंहिंजे करे जेको आहे सो अल्लाह साईं मुशरिक अल्लाह पाक खे बुज़ुर्गनि जो नऊज़ बिल्लाह मातहत सम्झनि था। क़ुर में अचे थो न त वमिन अन्नास मन यत्तखिज़ मिन दूनिल्लाह अंदादन युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह, हे जेके जिन खे अल्लाह खां सवाइ सॾनि था, इहे इन्हनि सां एॾी था मोहबत कनि। छो त कमु ॾिसो न, कमु कराइण वारो प्यारो हूंदो आहे न, करण वारो त कोन हूंदो आहे। तव्हां जेकॾहिं तव्हां हिकिड़ी कंहिंखे एप्लीकेशन तव्हांजो कमु कराइजे त तव्हां मानी उनखे खाराईंदो या जंहिं कमु कयो उन जी,
इहा अलाह थो ॻाल्हि करे। त माना जेके अलाह खां कमु था करनि उन्हनि जी इज़त थींदी, उनजा नात पढ़बा, उनजा उर्स थींदा, उन्हनि जूं देगियूं विराइबियूं, करण वारो अलाह आहे, पर इहा ॻाल्हि थो करे। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो ॿी जाइ ते, चए थो मिसाल तौरु वजअलू लिल्लाह मिमा ज़रअ मिनल हर्स वल अनआम नसीबा। हाणे मां हिन जी माना करे थो वञा, आयत भली आयत अनाम जी 136। मिसाल तौरु तव्हां वटि 2 ढगियूं आहिनि, तव्हां हिकिड़ी ढगी रखी त बाबा हे मां अलाह जे रस्ते में ग़रीबनि में विराईंदुसि, माना अलाह कारण। ॿी तव्हां ढगी रखी त मां हे फलाणे बुज़ुर्ग जे मज़ार ते या किथे ॾींदुसि, ठीकु आहे। सुभाणे ॾुकर पइजी वियो या ॾुकर न पियो, अलाह वारी ढगी चोरी थी वई। हाणे तव्हां वटि पैसो कोन्हे जो 2 ढगियूं आणियूं, पोइ तव्हां उहा बुज़ुर्ग वारी ढगी ग़रीबनि में विराईंदव? कोन विराईंदा। या जेकॾहिं बुज़ुर्ग वारी ढगी विञाइजी वई ऐं तव्हां वटि पैसो न आहे, हिकिड़ी ढगी अथव, त अलाह वारी ढगी होॾे ॾींदो। क़ुर इहो थो फरमाए, चए थो त जेको रखनि था, चए थो त वमा कान लिशुरकाहिम फला यसिल इलल्लाह, जेको हिननि पंहिंजे शरीकनि जे लाइ रखियो अलाह खे पैसो कोन ॾींदा जेकॾहिं का मिसाल तौरु विञाइजी वई। वमा कान लिल्लाह फहुव यसिल इला शुरकाहिम, अलाह वारी शइ होॾे ॾेई छॾींदा, माना उन्हनि खां वधीक डरजनि था। तंहिंजे करे इन जो इहो मतिलबु थियो त जेके इहे आहिनि अलाह पाक खे घटि था कनि, बुज़ुर्गनि खे अलाह जेको आहे अलाह पाक खे बुज़ुर्गनि जे मातहत था कनि। हालांकि उहे बुज़ुर्ग पाक आहिनि इन्हनि गुनाहनि खां, उहे अलाह जा वली आहिनि, उहे जन्नत में वेंदा। हे पोयनि जी मां ॻाल्हि पियो थो कयां, त माना अलाह घटि आहे। ऐं उन खां पोइ फतहुल ग़ैब में शेख अब्दुल क़ादिर जीलानी लिखे थो, मन सुयल नास, जेको माण्हुनि खां थो घुरे, मख़लूक खां थो घुरे, मां सुयल इल्ला ले जिहलहू, इहो जाहिल आहे, व ज़ोफ़ ईमान हूं, इहो ईमान ज़ईफ़ आहे, व मार्फत हू, हिन क़ुर ई कोन पढ़ियो आहे त सभु कुझु अलाह जे हथ में, मार्फत कान्हेसि का, व यकीन हू, छाकाणि त इल्मु न अथसि तंहिं करे अलाह में यकीन कोन अथसि, व किलत सब्र हू, ऐं हिनखे तकड़ आहे। तंहिंजे करे इहो जेको कमु थो करे। हाणे अचूं था, जीअं उहो अचे थो न त या अय्युहल्लज़ीन आमनू इन कसीरन मिनल अहबार व रुहबान लयाकुलून अमवाल नास बिल बातिल, अक्सरत उलमा सू, ऐं बुज़ुर्ग कूड़ा ठही रुगो ॾोकड़ था कमाइनि माण्हुनि खां। इहे ॾोकड़नि जा तरीक़ा आहिनि न। तंहिं ते शाह लतीफ़ चयो आहे त मुले मुठो माउ, जीअं पितो फिथो पेट में, सुञाणी अलाह टुॿी ॾिनऊं धूड़ में। इहो ई आहे न त क़ुर खे विकिरणु माना टुॿी ॾे धूड़ में। ऐं शाह लतीफ़ चए थो त सभई सुभान जे कर हवाले कम, थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम, कादर साणु कर्म हासिल कर हाजतूं। हाणे अचूं था त ॿियो अचे थो न त इन्हनि अलाह जे वलियुनि बुज़ुर्गनि खे अलाह ताला वरी मुशरिकनि खे शर्माइण जे लाइ क़यामत ॾींहुं गॾु कंदो। चए थो रब साईं सूरतुल यूनुस में, यौम नहशरुहुम जमीआ, सभिनी खे गॾु कंदो, सुम नकूं लिल्लज़ीन अशरकू मकानकुम, जिन शिरक कयो उनखे चवंदो तव्हां लाइन लॻाए बीहो, अंतूं व शुरकाउहुम, ऐं जिन खे तव्हां सॾींदा अलाह उन्हनि खे बि कंदो। पर चए थो फ़ज़य्यल न बैनहुम, चए थो इज़त वारा आहिनि इन्हनि खे गॾे परे कंदो। इन मां त ईअं फील थो कयां त हुननि खे का स्टेज ते कुर्सियुनि ते विहारींदो, हिननि खे हेठि बीहारींदो अङण में। ज़यल न जो सही ईअं आहे न, ज़यल न जुदा कंदो। जॾहिं हे गॾु थी वेंदा त उहे बुज़ुर्ग पहिरीं ॻाल्हाईंदा, वकाल शुरकाहुम मा कुंतुम ईयाना ताबदून, चवंदा ख़बरदार तव्हां असांखे कोन सॾियो हो, ऐं असां, ऐं ॿियो छा थो चए, ऐं असां तव्हांजे इन सॾनि खां गाफ़िल हुआसीं। तंहिं ते शाह लतीफ़ थो चए त मंग तहीं खां मंगणा जो ॾिहाड़ी थो ॾिए, कूड़ा दर दुनिया जा जाजिक मंगी जे, सुभां तोहीं खे मोटी ॾींदा मुंहं में, माना तूं क़यामत जी बेइज़ती कंदा तुंहिंजा इहे बुज़ुर्ग, त निभागो तव्हां असांखे तव्हांखे। ऐं उन खां पोइ आहे शिरक खां बचो, छो त शिरक खां बचण जो हुकुम आहे। उन खां इन में अलाह चए थो ला तुशरिक बिल्लाह, सूरह लुक़मान आयत 13, ला तुशरिक बी शैया, मूंसां ज़रो बि शिरक न कयो, सूरतुल हज आयत नंबर 26, वला तकूनू मिनल मुशरिकीन, सूरतुल रोम आयत नंबर 31। मुशरिक दर दर पिनण जा आदी आहिनि। क़ुर में अचे थो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम छा चवनि, या साहिब सिजन अरबाबुन मुतफरिकून खैरुन अमिल्लाह वाहिदुल क़हार। मके जे मुशरकनि 360 ज़ियारतूं लॻायूं न, इहो त शुक्र आहे हिकिड़ी जाइ थी, पर असां वटि या इंडिया में इहे ज़ियारतूं मुख़्तलिफ़ जाइनि ते आहिनि। माना जेकॾहिं तोखे मिनिस्ट्री खपे त वञु बम्बईअ में हनुमान जे मथे, पर जे दौलत खपे त वरी लखनऊ में हलियो वञु। असां वटि बि ईअं पिनाइनि था, हेॾे वञु हेॾे वञु। त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उनखे चए थो त अलाह हिकिड़ो ई सभु कमु करे उहो बहितर आहे, या मुख़्तलिफ़ अलाह हुजनि जो तव्हांखे कॾहिं हेॾे वञिणो पए केॾे हेॾे वञिणो पए। तंहिंजे करे मुशरिक दर दर पिनण जा आदी, छो त हिकिड़े हंधा तुंहिंजो कमु सॼो थींदो ई कोन। ऐं इन जे करे तंहिंजे करे शाह लतीफ़ चए थो, ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो मंगणा मंगी कोह ॿिया,
तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा, तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा जो मतिलबु आहे त ॾुखनि में पियो आहीं। छा त कान त शिरक जे करे बदअमनी थी थिए। मुशरिक क़ुर खां ईअं टहनि था जीअं गॾु शींहं खां टहंदो आहे। क़ुर थो फरमाए फमा लहुम अन तज़किरत मुअरिदीन का अन्नहुम हुमुरुम मुस्तनफिरा फर्रत मिन कसवरा। इहे जेके से क़ुर खां ईअं था टहनि जीअं गॾु शींहं खां टहंदो आहे। ऐं वरी थो क़ुर में चए वइज़ा ज़ुकिर अल्लाह वहदहुश मअज़्ज़त क़ुलूबुल लज़ीन ला युमिनून बिल आख़िरा। जेकॾहिं क़ुर में तव्हां इहा ॻाल्हि कंदव त अलाह सभु कुझु करे थो त हिते टहंदा दिलि थींदनि। वइज़ा ज़ुकिर लज़ीन मिन दूनी, पर जे हिते वेही शिरक जूं ॻाल्हियूं कंदो इज़ा हुम यस्तबशिरून, वठी खिलंदा ऐं ख़ुशि थींदा, सुभान अल्लाह पिया कंदा, क़ुर जी ॻाल्हि कंदा। मुशरिक क़ुर खे पाण बि सम्झी नथा पढ़नि ऐं ॿियनि खे बि रोकनि था। हे सो स्क्रीन ते बि हले पियो थो। ऐं माना पाण बि सम्झी नथा पढ़नि, ॿियनि खे रोकनि था। क़ुर में अचे थो वकाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर। मके जे मुशरकनि ॾिठो त असांजा लाह निकिरंदा, चई ख़बरदार क़ुर खे न ॿुधो, पर जे ॿिया माण्हू ॿुधनि था अलगऊ फी त दॿा वॼायो, ठिकर वॼायो, लअल्लकुम तग़लिबून, त तव्हांजा जेके ॾोकड़ माल हराम जो कमायो था जारी रहे, जिन माण्हुनि इहे लॻाया आहिनि। मुशरिक अक्सरत में आहिनि। वमा युमिन अक्सरुहुम बिल्लाह इल्ला वहुम मुशरिकून। अल्लाह फरमाए जेके बि अल्लाह ते ईमान आणनि था उनजो 90% शिरक था कनि। मुशरिक अल्लाह पाक जे बारे में बदगुमानी कनि था। यानी अल्लाह फरमाए थो न त युअज़िबुल मुनाफ़िकीन वल मुनाफ़िकात व मुशरिकीन वल मुशरिकात अज़्ज़ानीन बिल्लाह ज़न्न सऊ। इहे अल्लाह जे बारे में बदगुमानी कंदा त अल्लाह हाणे वॾड़ो साईं आहे, कराइण वारा असांजा हे वेठा आहिनि, हाणे उन सां कहिड़ो वास्तो आहे। इहा बदगुमानी अल्लाह सां करणु त माना सभु कुझु हिते पियो थो थिए। असीं तंहिंजे करे तव्हां ॾिसो त अलाह जो घटि जलसनि में अलाह जो घटि नालो वरिते थो वञे, जिन जा इहे कमु कराइण वारनि जी वॾी उते सना कई थी वञे। अल्लाह ताला फरमाए थो मुशरिक पलीत आहिनि। या अल्लज़ीन आमनू इन्नमल मुशरिकून नजसुन फला यक़रबुल मस्जिदल हराम जेको आहे, उन खां पोइ मुशरिक बुज़दिल आहिनि। रब फरमाए थो सनुल्की फी क़ुलूबिल लज़ीन कफ़रू रौब बिमा अशरकू। इन्हनि जे दिलनि में शिरक जे करे असां इन्हनि खे बुज़दिल था करे छॾियूं, ड्रिजणा हूंदा आहिनि। ऐं मुशरिक बेवज़न शख़्सियत आहे। रब फरमाए थो वमन युशरिक बिल्लाह फकअन्नमा खर्र मिन अस्समाअ। मुशरिक इन आहे जेको अलाह सां शिरक करे थो जीअं आसमान आहे जेकॾहिं उछलाइजे फतख़तफ़ुहु तैर, त एॾो वज़न ई कोन्हे जो चुंभ में पखी खणी वञेसि। ओ तहवी बिही रीह, या हवा उॾाए वञेसि फी मकान सही वञी परे उछलाएसि। माना हुनजी पर्सनैलिटी ज़ीरो आहे, हुन में का माना हुन में का शइ कान्हे, एॾी हुनजी लो आहे। मुशरिक मुखालिफ़नि खे अज़ियत ॾियनि था। क़ुर में अलाह सां फरमाए थो तुबलवुन्न फी अमवालिकुम अनफुसिकुम वलतस्मउन्न मिनल लज़ीन ऊतुल किताब मिन क़बलिकुम व मिनल लज़ीन अशरकू अज़न कसीरा। जॾहिं तव्हां शिरक जे ख़िलाफ़ु ॻाल्हि कंदो तव्हां सां विढ़ंदा, तव्हां ॾे धमकियूं मोकिलींदा। क़ुर थो फरमाए मुशरिक अलाह सां कयल वाइदे तां फिरी विया। अलाह सां कहिड़ो वाइदो? अलाह ताला पुछनि त वइज़ा अख़ज़ रब्बकुम मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम व अशहदुहुम अला अनफुसिहिम अलस्तु बिरब्बिकुम क़ालू बला। त अलाह जॾहिं अलस्त वारो वाइदो वरितो त अलाह चयो मां तव्हां खां वाइदो ॿिनि ॻाल्हियुनि जे करे वरितो। नंबर 1 अन तक़ूलू यौमल क़ियामत इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन। क़यामत ॾींहुं न चइजो असां अलाह रब जी ख़बर ई कान्हे का। तंहिंजे करे इहो असांजे जैन में पियल आहे अलाह खे ॻोल्हणु। पोइ को गंगा ते वञी थो पहुचे, को बाहि जी थो पूॼा करे, को वणनि जी थो पूॼा करे, को सिज जी थो करे, माना हर क़ौम कंहिं न कंहिंखे लॻी पई आहे, छो त इहो असांजे जीन में पियल आहे। पर अहम शइ ॿी, औ तक़ूलू इन्नमा अशरक आबाउना मिन क़बुल। ईअं न चइजो त शिरक त असांजे बुज़ुर्गनि खां पियो आयो, उन्हनि किताब लिखिया, उन्हनि ॻाल्हियूं कयूं, व कुन्ना ज़ुरियतम मिन बादिम, असां त उनजा किताब पढ़िया या असां ॻाल्हियूं ॿुधियूं। अफ़तुहलिकुना बिमा फ़अलल मुब्तिलून। हाणे उन्हनि ग़लती कई त असांखे त कोन मारींदे। चए थो इहो लफ़्ज़ मां न ॿुधणु चाहींदुसि क़यामत ॾींहुं। ख़बरदार, माना तव्हां ज़िमेदार आहियो पंहिंजी शइ। तंहिं ते छा लतीफ़ चए थो अलस्तु बिरब्बिकुम, जॾहिं कनि पियो कालू भला। चलो भला ब्रेक वठूं था, तकड़ि लॻी पिया, इन खां पोइ कयूं था। हिकिड़ो आयत ईंदी जंहिंसां तव्हां सां ॻाल्हायूंसि इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम हले पियो अज़मत रमज़ान। ॻाल्हि हले पई त आख़िर इहो शिरक ख़तमु कीअं थींदो मुआशिरे में। इहो बि क़ुर असांखे ॾस ॾिनो आहे। जेको मां सिंधीअ में स्लाइड लॻाई आहे त मुशरिकनि जो शिरक क़ुर सम्झी ॿुधण खां ख़तमु कोन थींदो। ऐं क़ुर छा थो चवे बिस्मिल्लाह रहमान रहीम लम यकुनिल लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन मुनफ़कीन
एसि ताईं इन जो कुफ़्र ऐं शिरक ख़तमु न थींदो हता तातियहुमुल बईन, जेसि ताईं आसान ज़बान में हुननि खे तव्हां क़ुर न पहुचंदो न। बईना जो मतिलबु आहे खुलियल, ॾुखियो न। हाणे तव्हां ॿुधायो, माशाल्लाह मां ॾिठो आहे त 6-7 सालनि खां तव्हां मुहिद थी विया हो ऐं शुरूअ में हे जेके तव्हां तरावियूं असां कंदा हुआसीं ऐं तव्हां तर्जुमो क़ुर जो ॿुधो त वाक़ई इहा क़ुर जी आयत सची आहे त जेकॾहिं सम्झी क़ुर ॿुधी रहियो शिरक छॾिजे थो। ऐं पहिरीं तव्हांजी लाइफ कीअं गुज़री? साईं, जेसीं ताईं इंसान क़ुर शरीफ़ खां ॿाहिरि आहे उहो दर दर जो धिका अथसि, दर दर जूं ठोकरूं अथसि। छा त हर इंसान खे सुकून जी तलाश हूंदी आहे। ऐं अबे ॾाॾनि खां असां जंहिं माहौल में रहियासीं उहो पीरनि फ़क़ीरनि दरगाहुनि जो पोइ लॻो। हा, तंहिंजे करे असां बि उन माहौल में रहियासीं। पोइ इंसान खे जॾहिं परेशानी थींदी आहे त हमेशह सुकून वारी जाइ जी तलाश कंदो आहे। त असां बि पंहिंजे पीरनि ऐं उन्हनि जे पुठियां ई वेंदासीं तलाश में त सुकून मिले। पर जॾहिं उते वेंदासीं त उहे उते रंग ई ॿिया हूंदा हुया। ऐं हिकिड़े दफ़े हिकिड़े पीर साहिब वटि वियुसि मां, साईं मूंखे बि रूहानियत खपे, अलाह सां मिलाए, नबी करीम सां दीदार कराए। चई बाबा ठीकु आहे, सुभाणे अचां त मां तोखे पीर साहिब जी क़बर ते वठी हलंदुसि ऐं तोखे साईं सां मुलाक़ात करणु, साईं खे पाण चइजां। उते वियासीं त हुन मूंखे मुराक़बो करायो। मुराक़बे करण खां पोइ कलाक वेहारियईं, पढ़ाए पोइ उथियासीं। जॾहिं मूंखे चवंदुसि पीर साहिब अॼु साईं क़बर वारो जेको आहे सो वियो कलंदर ते, तंहिंजे करे तव्हां सां मुलाक़ात कान थी सघी। अहिड़ियूं ॻाल्हियूं जॾहिं ॿुधंदा रहियासीं ऐं त उतां कुझु बि नसीब न थियो। हिकिड़े दफ़े हिकिड़ो पीर साहिबु हुयो जंहिंजे पोयां लॻुसि, जंहिंखे मां हितां लाहौर वठी वियुसि। मूंखे चई त दाता ते लाहौर वठी हल ऐं उते त दुआ घुरो ऐं तोखे उते दीदार बि कराईंदो। हितां मूं गाॾीअ जो रेल जो दॿो बुक करायो जंहिंमें दोस्तनि यारनि में लाहौर वियासीं ऐं उतां बि मोटी आयासीं। पर नसीब छा थियो, कुझु बि कोन। इन तलाश में रहियासीं त अलाह जो दीदार थिए, हिन जो दीदार थिए, पर कुझु कोन मिलियो। बाग़ी कीअं थियासीं त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो, मूं घर ते महफ़िल कराई त हिन जी महफ़िल करायां त भला मूंखे बाबा कुझु त ॾे, भला एतिरा साल तुंहिंजो ख़लीफ़ो थी रहियो आहियां, ख़लीफ़ना खां वेझो रहियो आहियां, भला मूंखे कॾहिं मिलंदी? चई त अॼु घर ते तूं महफ़िल कराए, दोस्तनि यारनि सभिनी खे घुराए त तोखे मां नज़ारो ॾेखारियां थो। त मूंखे दोस्तनि खे मूं दावत ॾिनो, नवाब शाह, कराची, हेॾा होॾा सभई दोस्त अचो, मूं हुते ख़ैरात बि कई। ऐं साईं हिते मारवी गार्डन में मुंहिंजे घर ते हैदराबाद में। पोइ उहे दोस्त आया मुंहिंजा, सभु अचणा थिया, तारीख़ुनि खे टाइम थियो, उहे सभु दोस्त हिते गॾु पिया थियनि त शाम जो महफ़िल आहे। कुझु दोस्तनि जे अचण खां अॻु महफ़िल शुरू थी, छो जो नातुनि ते हू झूलंदो हक़ फ़रीद जी सदा हणंदो ऐं पोइ माण्हुनि खे सुवालनि जा जवाब बि ॾींदो। मूंखे चई त जॾहिं मां मौज में अचां जेको वणींदुसि मूंखां पुछजांइ। त उन जे दोस्तनि जे अचण खां अॻु में ही मुंहिंजे घर में वेठो त मूंखे हिकिड़े दोस्त जी कॉल आई, घरां कॉल आई, दादा इहो असांजो घरवारो तव्हांजो भाउ हेॾे हैदराबाद अचे थो पियो, सो ॾाढो परेशान आहे, तकलीफ़ अथसि। सो अॼु हितां न्याणी सां बि विढ़ियो, ॾाकण तां किरियो त पेर में धक लॻी वियो अथसि, पेर बि भॼी पियो अथसि ऐं असांजे हक़ में साईं खां दुआ घुराइजो। मां पीर साहिब खे इहा ॻाल्हि कई। हाणे उन दौर में टेलीफोन हुई, मोबाइल हुई कान, ऐं टेलीफोन में कंहिं वटि हूंदी। त इहो पैगाम मूं वटि पातो त मां पीर साहिब खे साईं दोस्त फलाणो मुंहिंजो अचे थो, फलाणो नालो अथसि, उहो हिते अचे थो ऐं उनजे घर वारा ॾाढा परेशान, सो अॼु बि घर वारनि खे परेशान कयो अथई, ॾाकण तां लथो आहे, सो उनजी टंग में बि धक लॻी वियो आहे, उनजे हक़ में दुआ घुरिजो जेॾी महिल इहा मौज थिए। चई ठीकु आहे। जेॾी महिल मौज जो टाइम आयो त मुंहिंजो दोस्त दरवाज़े खां जीअं टपियो त मुंहिंजो नालो साईं खे अॻु में ॿुधायो त मूंखां रण लॻी साईं फलाणो अची वियो। जीअं उहो दरवाज़ो क्रॉस कयो त हुनखे चई बीह रह हिते, न अचे रह। मां चयो छा थो चए, साईं दुआ थो करे। चई तूं घर वारे सां विड़ी आयो आहे, धीअ सां विड़ी आयो आहे ऐं तोखे ॾाकण तां किरियो आहे, धक लॻो आहे, तुंहिंजी टंग भॼी पई आहे। मूं ॾिठो त जेका मूं ॻाल्हि हिनखे कई माण्हुनि ते, मुंहिंजे दोस्त असर थो विहारे त मूंखे एॾे में ग़ैब आहे, तूं त कराची मां निकिते त मूंखे ख़बर कीअं पई? त मुंहिंजो दोस्त वीचारे खे का ख़बर ई कान्हे त हुनजे घर वारनि मूंखे टेलीफोन कई आहे, मां पीर साहिब खे तुंहिंजो नालो ॿुधायो आहे, सभु कुझु ॿुधायो आहे। हो वीचारो उतां जो भॻो सॼो पीर साहिब जे पेरनि ते किरियो, पेरनि ते किरियो, साईं हुकुम कर। हो धिकाजेसि, हू चिंबड़ियो पियो, हो धिकाजेसि, हू चिंबड़ियो पियो। मां पियो दिलि में कयां त मां त साईं खे शिरक में मुबतला करे छॾियो, हे त हिनजी त सॼी कहाणी मूं पाण ॿुधाई आहे हिनखे त साईं खे हुतां आयो आहे, न्याणी खे बि धक लॻो आहे, हे तव्हां पेर बदल अथसि, तव्हां वञा अचे थो, नालो फलाणो अथसि, मूं तव्हांखे त हुनखे हे पंहिंजी करामत थो ॾेखारे। हालांकि मां हुनखे ख़लीफ़े वांगुरु हुउसि, एतिरो वेझो थींदो पियो वञा त मूंखे मन का करामत मिले, मन को मूंखे कुझु नसीब थिए। पर जॾहिं इहा हालत ॾिठमि त इहे हथ ठुकियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं कई अहिड़ा नज़ारा ॾिठासीं। हासीं इन्हनि सां गॾु छेरियूं ॿधियूं, हितां कलंदर ते मंदरनि में नचंदा रहियासीं त मन का हक़ीक़त मिले। पर सफ़ा असां दीन खां बाग़ी मुशरकाना रवायतुनि में ॿधल हूंदा हुआसीं। सवाइ क़ुर पढ़ण जे कोई दग न। पोइ हिकिड़े दोस्त मूंखे चयो त डॉक्टर
पंहिंजो इसरार अहमद साहिब जी तूं केस ॿुध क़ुर त ॿुध क़ुर छा थी क़ुर खे तर्जुमे में पढ़ी थी ऐं 50 साल जी ज़िंदगी ताईं क़ुर शरीफ़ हिकु दफ़ो तर्जुमे सां न पढ़ियो मां पंहिंजे दोस्तनि हाफ़िज़नि खे चवंदा ॻोठ वारनि खे बाबा तव्हां 50 क़ुर जा ख़तम कया हिकु दफ़ो क़ुर तर्जुमे सां पढ़ियो अथव चवंदा आहिनि न ऐं हींअर बि मां चैलेंज कयां थो जेके हाफ़िज़ आहिनि न 90% उन्हनि खे क़ुर जे तर्जुमे जी ख़बर कान्हे असां पाण हींअर ई 5-4 सालनि खां वठी क़ुर शरीफ़ जे तर्जुमे सां पढ़ियो आहे जॾहिं क़ुर पढ़ियोसीं त ख़बर पई त क़ुर छा थो चए हक़ीक़त में मुस्लमान थींदो ई तॾहिं जॾहिं क़ुर पढ़ंदो जेकर न त फ़िरक़नि में हूंदो ऐं फ़िरक़नि में ज़िंदगी गुज़री वेंदसि शिरक में मुबतला हूंदो शिरक में ई मरी वेंदो सवाइ क़ुर ऐं नबी करीम जी सही हदीस जी ॿियो को दग कोन्हेसि ऐं इन दग खां वठण खां सवाइ ॿियो को तरीक़ो कोन्हे जो इंसानु शिरक खां बची सघे ब्रेक वठूं था इंशाल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदा अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू त मां ॻाल्हि पई कई त मुशरिक जेके आहिनि अलाह सां वाइदे तां फिरी विया आहिनि वाइदो कहिड़ो त रूहनि सां अलाह ताला जेको ॿियो वाइदो कयो त औ तक़ूलू इन्नमा अशरक आबाउना मिन क़बल व कुन्ना ज़ुरियतम मिन बादिहिम ईअं मूंखे केरु अची न चएसि शिरक त वॾनि कयो उनजा असां किताब पढ़िया असां त ॼट हुआसीं इल्मु कोन्हो असां उनजे चवण ते लॻासीं पोइ हाणे थी ख़बर पए त शिरक आहे अफ़ तुहिलक न पोइ हाणे अलाह साईं असांखे हलाक कंदे छा बिमा फ़अल मुब्तिलून जे उन्हनि ग़लती कई ॾोह कई अलाह चए थो इहा ॻाल्हि मूंसां तव्हां न कयो माना ईअं न करियो तंहिंजे करे जेको आहे सो पोइ इन जे बावजूदि बि मुशरिक आख़िरत में ॾोह बुज़ुर्गनि ऐं आलमनि ते हणंदा छा चवंदा कालू रबना इन्ना अताना सादतना व कुबराना फ़अज़लूना सबीला असां हिननि जे पोयां लॻासीं सादत जे मथां कबीरनि वॾनि जे मथां इन्हनि असांखे गुमराह कयो इन्हनि असांखे गुमराह कयो पोइ छा था चवनि रबना आतिम ज़ेफ़ैन मिल अज़ाब चीज़ घटि में घटि इन्हनि जो गुमराह कयो इन्हनि खे त ॿीणो अज़ाब ॾे न वल अनहुम लानन कबीरा हिननि ते मथी वॾी का लानत कर छो त लानत ऐं मुशरिकनि जे करे इलाइक़े जो अमुन तबाह थिए थो अलाह साईं क़ुर में फरमायो आहे त मुशरिकनि जे करे छा थो थिए अयुल फ़रीक़ैन अहक़ बिल अमन इन कुंतुम तालमून जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त जेको हिकिड़ा माण्हू शिरक नथा कनि ऐं हिकिड़ा शिरक कनि था ॿिन्ही मां कंहिंजो हक़ु आहे अमुन जो त अलाह ताला फरमाए थो हक़ु उन्हनि जो आहे जेको अलाह सां शिरक नथा कनि मुशरिक सां बहस करणु बेकार आहे क़ुर चए थो बहस न थींदो तव्हांजो कमु आहे सिर्फ़ु क़ुर पेश कयो सवली माना सां बहस कंदव कोन ॻाल्हि हलंदी हो पोइ ख़्वाब आणींदा बुज़ुर्गनि जा नाला आणींदा तंहिंजे करे अलाह ताईं फरमाए थो इत्तबे अमा उहिय इलैक में रबिक तव्हांखे अलाह आहे त ख़िताब नबी साईं खे पर मां माना थो कयां त तव्हांखे जेको अलाह क़ुर ॾिनो आहे उन जे पोयां हलो ला इलाहा इल्ला हू सभु पावर अलाह पंहिंजे हथ में रखियो आहे उहा आयरज़ अनिल मुशरिकीन मुशरिकनि सां अटको न इन खां एराज़ कयो ऐं पंहिंजो जेकॾहिं बाक़ी इन अहदम मिनल मुशरिकीन नस्तजारक फ़अज्जिरू हत्ता यस्मा कलाम अल्लाह जेकॾहिं को हिकिड़ो मुशरिक आहे तव्हां वटि क़ैदी थियो आहे या हूअं बि ज़िंदगीअ में तव्हां वटि अची थो वञे त तव्हां उनखे भली टाइम ॾियो त जेसिताईं क़ुर अलाह जो ॿुधे ऐं उनखे ॿुधायो क़ुर अलाह फरमाए थो मुशरिक अलाह खां वधीक मोल शख़्सनि खे मञनि था उनखां वधीक डिॼनि था रब फरमाए थो वमिन अन्नास मन यत्तखिज़ मिन दूनिल्लाहि अंदादन युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह इहे इन्हनि खां जेके इन जा कमु कराए ॾियनि था अलाह खां इन्हनि सां अलाह खां बि वधीक मोहन क़यामत जे ॾींहं ते सचा पीर मुशरिकनि खे शर्मिंदो कयो छो त अलाह जा नेक बाना बि त आहिनि न नेक मुर्शिद बि आहिनि नेक पीर बि आहिनि अलाह वारा पीर बि आहिनि अलाह वारा आलिम बि आहिनि अलाह वारा बुज़ुर्ग बि आहिनि उहे इन्हनि खे शर्मिंदो कंदा इहो बि न शर्म जमी आहे अलाह चए थो असां सभिनी गॾु कंदासीं पोइ इहा जेका मां आयत पढ़ी पोइ बुज़ुर्ग उनखे चवंदा मां कुन्ना इया ना ताबदून तो तव्हां असांखे इबादत कान कई आहे असांखां घुरियव त उते वठी गोड़ कंदा कीअं गोड़ कंदा चवंदा न पुट तो ॾिनो हो मुंहिंजो फलाणो तो कमु कयो गोड़ जो कंदा त उते उहो बुज़ुर्ग छा चवंदा कफ़ा बिल्लाह शहीदम बैनना व बैनकुम तव्हां भली जॾहिं वणियो कूड़ हणो पर अलाह हिते वेठो आहे इहो ऐं तव्हांजे विच में शाहिद आहे इन कुन्ना अन इबादत कुम लगाफ़िलीन असां तव्हांजा सॾ ॿुधाई कोन उहो अलाह खे पेश कंदा भई कूड़ था हणो असां ॿुधाई कोन सॾ तव्हांजा तंहिंजे करे जेको आहे मुशरिकनि जो शिरक क़ुर सम्झी ॿुधण खां सवाइ ख़तमु न थींदो जेका मूं हींअर आहे तव्हांखे ॿुधाई क़यामत जे ॾींहुं तौहीद जो इक़रार को फ़ाइदो कोन ॾींदो ऐं अलाह फरमाए थो फलम्मा राऊ बासना कालू आमन्ना बिल्लाह वहदहू व कफ़रना बिमा कुन्ना बिही मुशरिकून जॾहिं अज़ाब ॾिसंदा न पोइ चवंदा अलाह से हाणे बसि हाणे ख़बर पइजी वई सभु कुझु तुंहिंजे हथ में तोखां घुरूं आहे हाणे तोखां घुरंदासीं ऐं जिन सां असां शिरक कयो हाणे असां उन्हनि खां इनकार था कयूं पोइ अलाह फरमाए थो फलम यनफ़उ ईमान हुम लम्मा राउल बासना
जॾहिं अज़ाब ॾिसंदा न अखियुनि सां पोइ उन्हनि जो ईमान आणण को फ़ाइदो कोन्हे, जीअं फ़िरौन खे अलाह ताला चयो। तंहिंजे करे मां आख़िरी हीअ करे पोइ साईं खे ॾियां थो त शाह लतीफ़ चए थो त तूं जो ॾिसो शिरक जे करे बुरा थियनि थियूं न, शिरक जे करे अमुन ख़तमु थो थिए, शिरक जे करे पर्सनैलिटी बेकार थी वञे, इंसानु तबाह थी थो वञे। तंहिं ते शाह लतीफ़ चए थो तूं त हुए तबीब वटि तो कीअं जीव जॾो कयो, छा थियो आहे तोखे, छो तूं मरी पिए थो, छो तुंहिंजी ॿनियुनि में उपत कान्हे का, छो तो वटि अमुन कोन्हे को। सुती जा सूर जी असुलु हुई उन्हनि वटि, पर तो में का घटि न त हू त सालिक आहे सूर जा, रब वटि हर शइ तो उन खां घुरियो ई कोन, तॾहिं तूं मुसीबतुनि में पियो आहीं। जीअं शाह लतीफ़ फरमायो न त दातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा विला ॾींहड़ा, इहे सूरनि जी ॻाल्हि थो करे। साईं हाणे माफ़ु कजो, अॼु थोरो डंबो हो, तंहिंजे करे मूंखे तव्हां खां ॾाढियूं शयूं सिखणियूं, इनशाला त थोरो तव्हां हाणे माशाअल्लाह जेके ॻाल्हियूं थियूं नाज़रीन किराम, इन्हनि ॻाल्हियुनि जो निचोड़ बारी ताला सूरत ताहा जे अंदरि फरमायो आहे, वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा। हिदायत जो सरचश्मो ऐं हिदायत जो आबे हयात इहो क़ुरान करीम आहे। अल्लाह तबारक व तआला दावत ॾिनी आहे त हिन क़ुरान खे तव्हां पढ़ो, हिन क़ुरान खे तव्हां सम्झो, हिन क़ुरान खे तव्हां सोचो लोचो, ऐं जेकॾहिं तव्हां हिन खां एराज़ कंदो त उन जे लाइ सख़्तु वईद आहिनि, हिकिड़ी दुनिया जी सज़ा आहे, ॿी आख़िरत जी सज़ा आहे। फरमाई वमन अअरज़ अन ज़िक्री, जेको मुंहिंजे क़ुरान खां मुंहुं फेरींदो फ़इन्न लहू मईशतन ज़न्का, हिकु त हुनखे दुनिया में सज़ा इहा ॾींदुसि जो हुनजो गुज़रान तंग करे छॾींदुसि, भले खणी आमद जा ज़राया घणा हुजनि, पर हुन जे कान मसाइल ई मसाइल, परेशानियूं ई परेशानियूं, यानी रूह में हिकिड़ो सुकून हुजे, दिली सुकून हुजे, उहो कोन हूंदो। गोरियुनि जा जेको आहे सो लपूं खाईंदो, हर कई टेस्टूं डॉक्टरनि ॾे हेॾां होॾां परेशान, कई केस मुक़दमा दुनिया जूं परेशानियूं, लेकिन सुकून कोन हूंदो। सुकून मिलंदो अलाह जे ज़िक्र में, अलाह जी यादि में, ऐं वॾो ज़िक्र क़ुर आहे। छा त फरमाई त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र, असां क़ुर नाज़िल कयो अथऊं, असां हिन जा मुहाफ़िज़ आहियूं। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, ऐं अलाह जी यादि यानी अलाह जे क़ुर पढ़ण सां ई दिलनि खे इत्मीनान ईंदो, उहो अक़ाइद जे लिहाज़ सां, उहो आमाल जे लिहाज़ सां, ऐं उहो ज़िंदगी जी हिकु गुज़रान जे लिहाज़ सां। फ़इन्न लहू मईशतन ज़न्का, हिकु त हुनजो गुज़रान तंग कंदासीं, ॿियो सज़ा दुनिया आख़िरत में छा हूंदी, वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा, असां अंधो करे उथारींदासीं। पोइ चवंदो रब्बि लिम हशरतनी आमा, ए मुंहिंजा रब मूंखे तूं अंधो करे उथारियो, वक़द कुंतु बसीरा, ऐं त ॾिसंदो हुउसि दुनिया में। क़ाल कज़ालिक अततका आयातुना, फरमाईंदो त हा मुंहिंजूं आयतूं तोखे ॿुधायूं हुयूं, एतिरे ताईं जो तुंहिंजे घर ताईं असां हिननि अहिड़नि प्रोग्रामनि में असां तोखे आयतूं ॿुधायूंसीं। फनसीता, तो इन्हनि खे ख़ातिर में आंदो ई कोन, तो चयो इहे मिड़ई ईअं लाखे साहिब जूं ॻाल्हियूं आहिनि, इहो मिड़ई ईअं मुलनि जूं ॻाल्हियूं आहिनि। वक़ज़ालिकल यौम तुनसा, अॼु जे ॾींहुं तूं बि ईअं ई भुलियल बसरियल आहीं, हाणे तूं असां सां कंहिं क़िस्म जो कलाम न कर ऐं तूं परे थी वञ। अलाह तबारक व तआला एॾी वॾी ॻाल्हि चई आहे। ऐं ॿियो जॻह ते हीअं बि फरमायईं त वमन याशु अन ज़िक्र रहमान, जेको रहमान जे क़ुरान खां मुंहुं फेरींदो, नुक़य्यिद लहू शैतानन फहुव लहू क़रीन, असां हुनजे मथां हुनजे शैतान खे मुसलत कंदासीं, उहो हुनजो साथी ऐं हमनशीन थी पवंदो। पोइ वइन्नहुम लयसुद्दूनहुम अनिस सबील वयहसबून अन्नहुम मुहतदून, उहो हुनखे राह खां रोकींदो ऐं सम्झंदो इहो त मां हिदायत ते आहियां। इन्हनि आयतुनि ते ई अॼु असां पंहिंजे प्रोग्राम खे इख़्तिताम पज़ीर था कयूं। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह साईं, हींअर ही प्रोग्राम जो वाक़ई असांजो वक़्तु ख़तमु थिया। सुभाणे जेको मुंहिंजो प्रोग्राम हूंदो उहो शिरक फैलिजे छो थो, ऐं इन शिरक में फैलाइण जो उन्हनि शैताननि जो हथु आहे जेके इंसाननि में अची उन्हनि सां ॻाल्हाए उन्हनि खे नकली पीर कनि था ऐं उन्हनि जूं करामतूं मशहूरु कराइनि था, पोइ उन्हनि ते माण्हू यकीन था कनि, पोइ जेको चवनि था कनि था, शिरक ईअं थो फैलिजे। सुभाणे क़ुर मां हदीस मां ऐं इनशा अल्लाह ताला सबूतनि सां त इहो शिरक जे वधि में वधि फैलाइण जो सबबु उहे नकली भोपा ऐं नकली कूड़ा पीर आहिनि, जिन जो तालुक़ु शैतानी जिन्हनि सां आहे। इनशा अल्लाह ताला इहो सुभाणे प्रोग्राम थींदो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।